कराची में पानी की लाइन में लुड़ी वियल मासूम नींगर जो लाश हथ कयो वियो। गुलशन इकबाल में सचल थाने जे रिंद गोट भरिसां बदी अॻु पानी की 84 इंच मेन लाइन में किरी बुॾी वियल 12 वरनि जे ज़ाहिद हुसैन जो लाश रेस्क्यू अमलदारनि गुलशन इकबाल ब्लॉक 2 कॉन्टिनेंटल बेकरी भरिसां पानी की लाइन में ॻोल्हे हथ कयो। रेस्क्यू अमलदारनि नींगर जो लाश अस्पताल मुंतकिल करे ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। मड़ घर पहुचण ते कोराम अची वियो। उन इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नींगर 2 ॾींहं अॻु पाणी जी वॾी लाइन में किरी ॿुॾी वियो हो, जंहिं बाद वारसनि पारां फौरी तौर ते रेस्क्यू इदारनि खे इतलाह ॾिनो वियो। हुननि चयो त इतलाह ते रेस्क्यू टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची 2 ॾींहनि जी ॻोल्हा बाद नींगर जो लाश हथ कयो। राब्तो करण ते असिस्टेंट मुख़्तियारकार गुलज़ार हिजरी अरबाब मज़ारी ॿुधायो त रिंद ॻोठ भरिसां 2 ॾींहं अॻु 12 सालनि जो नींगर पाणी जी 84 इंच लाइन में किरी ॿुॾी गुम थी वियो हो। हुन चयो त रेस्क्यू अमलदारनि तरफ़ां मुसलसल 2 ॾींहनि ताईं ॻोल्हा करे नींगर जो लाश गुलशन इकबाल ब्लॉक 2 वटां हथ कयो वियो, जेको ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे।